मुझे बार रे खेलो डोडियो मां पानी ते थी वन्या मुझे बार रे खेलो डोडियो मां पानी ते थी वन्या मुझे बार रे आगाटे ज़माने खां सिंध अंदर ॿारहड़ियुनि तोड़े शहरनि में जिथे आम घरनि जे फर्नीचर में वाडनि डखनि पारां काठ जूं ठहियल ख़ूबसूरत शयूं ठाहे माण्हुनि पारां पसंदि ऐं ख़रीद करे इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि, उते पींघे खे पिणु सिंध जी सक़ाफ़त जो दर्जो हुजण सां गॾोगॾु अॼु बि नंढनि ॿारनि समेत वॾा माण्हू झूटा खाई सुकून हासिल कंदा आहिनि ऐं पींघो तयारु कंदड़ वाडा डखण पिणु इहा किरत करे बहितरीन रोज़ सां वाॻियल आहिनि। पींघे खे टाली बबर समेत ॿिए काठ मां तयारु करे वाडनि पारां खूबसूरत रंगनि सां रंगियो वेंदो आहे। पींघे खे पंहिंजे इलाइक़ाई ॿोली में हिंदोरो झूलो पिणु चयो वेंदो आहे त ॿिए पासे अक्सर ॿारहड़ी जूं औरतूं कपिड़े जी पोतियुनि वग़ैरह सां बि लोॾूं ॿधी रोईंदड़ ॿारनि खे सुम्हारण ख़ातिर झूटा ऐं लोलियूं ॾींदियूं रहंदियूं आहिनि। सर जे तीलिनि जो हिकिड़ो दॿा ठाहींदा हुआ, उन्हनि में ॿारनि खे लोॾो ॾींदा हुआ, सुम्हारींदा हुआ। उन खां पोइ हाणे अलाह जी महिरबानी सां तरक़ी थी रही आहे त माण्हू आम पींघा ठहिराईंदा आहिनि ऐं पींघो जेको आहे सो तमामु गर्मी में या हिन कंहिं ओड़ी तकलीफ़ में माण्हू वेही करे झूटा खाईंदो आहे, लोॾा खाईंदो आहे, तमामु आराम जहिड़ी शइ आहे। ऐं हमेशह खां वठी इहो पींघो जेको आहे सो हलंदो पियो अचे थो। हींअर हिन दौर में त तमामु बेहतरीन रवाज पइजी वियो आहे पींघे जो। अक्सर जेके सुघड़ मायूं हूंदियूं आहिनि पींघे ते ॿारनि खे लाइलाज विर्द वर्चाए ॿारनि खे परचाईंदियूं आहिनि। रोईंदड़ ॿारनि खे पींघे ते आराम पिणु अचे थो। ग़रीब माण्हू जेके पींघे काठियुनि ते ख़र्चे ते नथा रसी सघनि उहे अक्सर करे लोॾूं ॿधनि था, कपिड़े जूं लोॾूं ॿधनि था। जेके हारी पोरियत आहिनि उहे वणनि में पंहिंजी कपिड़े जूं लोॾूं ॿधी पंहिंजे ॿारनि खे परचाइनि था। अक्सर करे वॾा माण्हू अमीर तरीन जेके हूंदा आहिनि पींघे खे शौक़िया तौर ते पिणु रखनि था ऐं पींघो हाला जो तमामु पींघो घणा मशहूरु आहिनि। असांजे हिन खिपरे शहर जा पींघा तमामु सुठा आहिनि। कैमरामैन फजल उमरानी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।